उम्मीद है खैरियत सां हूंदो। तव्हां दोस्तनि कल्ह मुंहिंजी वीडियो ॾिठी हूंदी त मटियारी जो नेशनल प्रेस क्लब जे दोस्तनि जो इंटरव्यू पर कल्ह ज़ाहिर आहे कुझु मटियारी में इशूज़ हुआ, अवामी असेंबली बि हुई, इन खां अलावा महबूब ज़मा साहब आयल हो, त कल्ह असीं प्रोग्राम करे न सघियासीं। बहरहाल अॼु असां उहो प्रोग्राम कयूं पिया। मूंसां गॾु हींअर मौजूदु आहिनि दोस्त नेशनल प्रेस क्लब जा उहिदेदार बि आहिनि, हिते जा दोस्त नौजवान सहाफ़ी बि आहिनि, सीनियर सहाफ़ी बि आहिनि। नेशनल प्रेस क्लब जी हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त मूंखे ॻाल्हि लॻंदी आहे त हू सभिनी दोस्तनि खे गॾु खणी हलनि पिया। उहो नौजवान हुजे, उहो दोस्त सीनियर हुजे, उहो दोस्त को सिखंदड़ सहाफ़त सिखंदड़ हुजे, इहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। इन ते एप्रिशिएट बि कयूं था। बहरहाल असांजे प्रोग्राम जो मौज़ू आहिनि ॿ टे। पहिरियों मौज़ू त इहो आहे त मटियारी में एतिरा सारा मीडिया हाउसिस हुजण जे बावजूद बि मटियारी अवाम जा मसला आख़िर आला ऐवाननि ताईं छो न पिया पहुचनि, या जे पहुचनि पिया त उन मसला हल छो न पिया थियनि। उन खां अलावा मटियारी प्रेस क्लब जो जेको इशू हले पियो उन ते बि कुझु दोस्तनि सां ॻाल्हाईंदासीं। अचो त शुरूआत कयूं। सभिनी खां पहिरीं ऐं दोस्तनि खां ॻाल्हाईंदा त असांजो वकील मेमन साहब आहे, जेके सदर आहिनि नेशनल प्रेस क्लब मटियारी जा। अस्सलाम वालेकुम सलाम। ख़ैरियत आहे? अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह सीनियर सहाफ़ी मटियारी जा कुझु पंहिंजे नेशनल प्रेस क्लब जे बारे में ॿुधाईंदो त वरी अॻियां ॻाल्हियूं ॿुधायूं। सर असां सां गॾु जीअं त भाउ अब्दुल गफूर आहे, इंतहाई मोस्ट सीनियर सहाफ़ी आहे, भाउ फरहान आहे मोस्ट सीनियर सहाफ़ी आहे, भाउ वाहिद आहे, भाउ रफ़ीक आहे, भाउ अली फैज़ान आहे, इन बाद अली हसन वेठो आहे। भाउ हिननि दोस्तनि खे तव्हांखे ॾेखारींदा हलूं था। अली फैज़ान ख़ासकली माशाल्लाह ऐं दोस्त जो नालो रफ़ीक अहमद खोसो, भाउ शाकिर चंद, उन खां पोइ दोस्त अचे हीअ असां वटि जेको ऑफिस सेक्रेटरी आहे दोस्त, हीअ बहादुर बबर साहब, हाफ़िज़ वाहिद बख्श जखरे जो साहब, त अली हसन जेको खुशो साहब असां सां गॾु। अञा कुझु दोस्त असांजा आहिनि जेके कुझु मजबूरियुनि जे करे कोन अची सर। उन में असांजो हिते प्रेस क्लब जो जेको आहे जनरल सेक्रेटरी नबी बख्श जखरे जो साहब आहे, उन खां पोइ ख़ालिद अहमद खोसो साहब आहे, सीनियर नायब सदर असांजो हिते जो, ऐं ॿिया कुझु दोस्त आहिनि, शिराज इज़त ऐं इंतिहाई मोस्ट सीनियर साहब असांजो आहे अदा अयाज़ अशवानी साहब, जेको एक्सप्रेस उर्दू टीवी जो जेको डिस्ट्रिक्ट रिपोर्टर बि आहे ऐं एक्स अख़बार जो बि आहे। उन खां पोइ ॿिया कुझु दोस्त आहिनि, आदिल बा खुशका, उहे जेके कुझु मजबूरियुनि जे करे कोन अची सघिया आहिनि। वकील साईं केतिरो अर्सो थियो आहे माशाल्लाह तव्हांखे सहाफ़त में? सर हींअर कहिड़ी अख़बार सां मुंसलिक आहे थोरो ॿुधाईंदो? सर मूंखे तक़रीबन 16 खां 17 साल थिया आहिनि जेको सहाफ़त में, ऐं मूं जेको बुनियादी शुरूआत कई आहे तुलू अख़बार सिंधी अख़बार, उन खां पोइ मूंखे वक़्तु थियो आहे जुरत अख़बार आहे मूं वटि, जंहिंजो अलहमदिल्ला डिस्ट्रिक्ट ते कमु करियां पियो, ऐं उन खां पोइ हिकिड़ी ॿी अख़बार आहे, ऐं इहे 16 खां 17 साल जेके त मूं हिन जॻह ते सिर्फ़ु मीडिया फोरम में हुउसि, ऐं उन में एज़ ए हिकिड़ो माना जीअं मेंबर हूंदो आहे, मेंबर थी मूं उन्हनि सां गॾु कमु कयो आहे दोस्तनि सां गॾु, ऐं साल पूरो मुंहिंजे ख़्याल में मूं दोस्तनि सां गॾु कमु कयो। पोइ बहितरीनु दोस्त मुंहिंजा सीनियर उस्ताद मौजूदु आहिनि जिन मूंखे घणो कुझु उन्हनि सेखारियो, ऐं उन खां पोइ कुझु इशूज़ अहिड़ा हुआ जेके सीनियर हुआ, उहे मूं ॾिठो त उहे नथा चाहिनि त जेके जूनियर सहाफ़ी आहिनि उहे अॻियां अचनि, ऐं मुंहिंजे ख़्याल में 2 खां 3 साल सिर्फ़ु मूं वटि अख़बार त छा पर माना हिकिड़ो मामूली का माना ABC सर्टिफाइड अख़बार मूं वटि मौजूदु कोन हो, न को कंहिं दोस्त मूंखे खणाए बि ॾिनो। छो अगरि ABC सर्टिफाइड अख़बार तव्हां वटि न आहे, या इदारो को सर्टिफाइड इदारो तव्हां वटि न आहे, त पोइ तव्हां सहाफ़ी सॾाइण जा मुंहिंजे ख़्याल में त हक़दार न आहियो, चई माण्हू नथो सघे। उन खां पोइ कुझु इन जे करे उन्हनि दोस्तनि सां मुंहिंजी अञा बि मुहबत आहे, मुंहिंजा भाइर आहिनि ऐं मुंहिंजा उस्ताद आहिनि, घणो कुझु उन्हनि खां मूंखे सिखणु मिलियो। उन खां पोइ मूं ॾिठो त माना हाणे कुझु अहिड़ो त कुझु करे त जेके नौजवान जेके नवां सहाफ़ी आहिनि, जेके सहाफ़त जो शौक़ु रखनि था, ऐं ॾिसो मूं तक़रीबन इहो बि सोचियो आहे त कुझु जेके सीनियर सहाफ़ी आहिनि उहे इहे नथा चाहिनि त नौजवान जेके अॻियां अचनि, ऐं जेको आहे हिननि खे अॻियां आणियूं, छो जो हीअ ज़िंदगी आहे, हिकिड़ो ज़िंदगी जा हिसा आहिनि, अॼु आऊं आहियां सुभाणे ॿियो कोई ईंदो, ऐं हीअ चेंजिंग ईंदो रहंदो। पर कुझु शायदि जा त आऊं ईअं पियो सम्झां, उन खां पोइ मूं कुझु दोस्त गॾु कया पंहिंजा, कुझु जूनियर दोस्त मूं नवां दोस्त खयां, उन खां पोइ सीनियर सहाफ़ी उस्ताद वकील मेमण वटि, ऐं भाउ रफ़ीक आहे, कुझु दोस्तनि सां गॾु जेको आहे सो असां डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब खोलियो। तक़रीबन उनखे 6 खां 7 महीना थी विया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे अलॻि सां सचाई सां जेकी ॻाल्हि हूंदी आहे असुलु हूंदो आहे सचाई ऐं मुख़लिस। अगरि तव्हां हिते असांजो हिकिड़ो इहो बि सिस्टम रखियलु आहे, अगरि का दोस्त कंहिं बि दोस्त खे कंहिं बि मसइले जे हवाले सां
एज ए सदर सां बि सवाल करणो हुजे करे सघे थो ऐं सदर साहिब खे बि इहो हक़ आहे त उन जूनियर खे जवाबु ॾियणो आहे। उन खां पोइ असां ख़ुशनसीब आहियूं भाउ अब्दुल गफ़ूर जहिड़ो सीनियर साहिब ई मुंहिंजे ख़्याल में भाउ अब्दुल गफ़ूर बि कुझु ॾिसी ऐं कुझु महिनतूं शायदि ऐं भाउ फरहान आहे, भाउ अली फैज़ान आहे, आदिल त हूअं ई मूंसां पहिरीं ॾींहंनि खां वठी गॾु हुयो। पोइ कुझु दोस्तनि में ईअं थींदा रहंदा आहिनि। पोइ अलहमदुल्ला सेटअप बि ठही वियो बहितरीनु। अलहमदुल्ला असांजी कोशिशि ई आहे ऐं कोशिशि आहे त अॻियां बि कम खे वधायूं। इहो आहे असल ॻाल्हि हूंदी आहे मुख़लिस सचाई। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त असांजो इहो आहे त सीनियरनि जो, हीअ जेके सीनियर आहिनि उहे बि जूनियरनि खे पाण सां गॾु खणी हलणु जहिड़ा आहिनि त बाबा असां सीनियर न आहियूं, तव्हां जूनियर न आहियो, असांजा बचा आहियो, इनशाला तव्हांखे। ऐं हीअ नवां जेके दोस्त आहिनि यकीन करो मुंहिंजे ख़्याल में सीनियरनि सभिनी हिननि खे अख़बारूं ABC सर्टिफाइड तक़रीबन सभिनी वटि मौजूदु आहिनि जेके साहब ई सॾाइण जे हुननि वटि कार्ड माना थी सम्झो था त नेशनल प्रेस क्लब खुलण सां जेके नौजवान सहाफ़ी जेके अञा मतिलबु सहाफ़त में अचण खां कतराईंदा हुआ उन लाइ हाणे रस्ता हमवार थी विया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ऐं चवां थो जेके बि सहाफ़ी दोस्त आहिनि या जेके बि अचणु चाहिनि था, छो जो हीउ हिकिड़ो सेटअप आहे, दुनिया जो हिकिड़ो दस्तूर आहे। अॼु आऊं सुभाणे ॿियो, सुभाणे टियों, हिते केरु बि रही कोन सघंदो। बिल्कुलु दोस्तनि खे जेके पंहिंजे इलाइक़े जे लाइ पंहिंजे महिनत ऐं जिदोजहद, आऊं चवां थो त डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब खुलण खां पोइ थी सघे जेके सीनियर सहाफ़ी आहिनि या कुझु उन्हनि जूं बखियूं खुलियो उहे बि मैदान अमल में आहिनि। अॻु में मैदान अमल में कोन हूंदा हुआ। अॻु में वेठा हूंदा हिकिड़े जॻह ते कंहिं दोस्त ते किथे वञिणो हो त वेंदा हुआ। अॼु तव्हां तक़रीबन ॾिसो त किथे बि एहतिजाज थो थिए त सहाफ़ी भला 4 खां न त 8 खां न त 4 उते दोस्त मौजूदु हूंदा आहिनि। 4 दोस्तनि न हलायो त 4 दोस्त हलाइण लाइ तयारु आहिनि। इन जे करे त मुंहिंजे ख़्याल में जेके दोस्त आहिनि नौजवाननि खे उन्हनि खे अॻिते आणणु घुरिजे। न त वाहिद ईअं नथो लॻे त घणा प्रेस क्लब खुलण जे करे या घणा मीडिया हाउस खुलण जे करे जेको सहाफ़िन जो इतिहाद आहे या सहाफ़िन जो जेको गॾिजण जो काज़ आहे उनखे तमामु घणो नुक़सानु पहुचंदो? सर असल ॻाल्हि आहे उहो त उन्हनि माण्हुनि खे सोचणु खपे जेके 13 सालनि खां प्रेस क्लब बहाल कोन्हे। प्रेस क्लब टुटो पियो आहे। हिते असां हिन जॻह ते वेठा आहियूं, मसवाड़नि जी जॻह आहे। उहो सरकारी प्रेस क्लब हेॾो सारो खुलियो पियो आहे, 13 साल थी विया आहिनि, अञा ताईं गैर फ़ाल आहे। ऐं असल ॻाल्हि ॿी बि हिकिड़ी आहे, अगरि कंहिं सहाफ़ी दोस्त सां को मसइलो थिए थो त उन्हनि सीनियरनि खे जेके पुराणा वेठा आहिनि, सीनियर वेठा आहिनि, उन्हनि जो फ़र्ज़ु थो थिए त उन्हनि जूनियरनि खे पंहिंजे उन्हनि मसइलनि जे लाइ आवाज़ उथारे। अगरि को भाउ अदा गफ़ूर सां को मसइलो थी थो वञे त सहाफ़ी, कुझु असांजा सहाफ़ी दोस्त अहिड़ा बि आहिनि त उहे चवंदा त बाबा गफ़ूर सां मसइलो थी वियो आहे, भले थियणु खपे, अञा बि उनखे थेलो ॾेई छॾींदा। मुंहिंजो ज़ाती इहो कोन्हे। ऐं चवां थो असांजा ज़ाती इख़्तिलाफ़ कंहिंसां कोन्हनि, असांजा ज़ाती रंजिशूं कंहिंसां बि कोन्हनि। अगरि कंहिं सहाफ़ी सां को बि मसइलो थिए थो, पहिरीं वाहिजान मरी उन सां गॾु बीठो हूंदो, भले इख़्तिलाफ़ हुजनि, उहे सहाफ़ती असांजा इख़्तिलाफ़ आहिनि। प्रेस क्लब जे हवाले सां अलहमदुलिल्लाह असां दोस्तनि इशू खयो आहे। तव्हांजे अखियुनि जे अॻियां आहे, अॻे त 13 सालनि में हा दोस्तनि इशू खया हुआ, पर शायदि आऊं सम्झा थो उहे दोस्त बि अॼु उन्हनि माण्हुनि सां ई गॾु बीठल आहिनि। त आऊं सम्झा थो उन्हनि दोस्तनि सिर्फ़ु पंहिंजे पाण खे चमकाइण जे ख़ातिर इहे जेके कम कया आहिनि प्रेस क्लब जे बहाली जे ख़ातिर कोन कया आहिनि। अगरि जे चमकाइण जे ख़ातिर, अगरि प्रेस क्लब जे बहाली जे ख़ातिर जे हुननि कयो हुजे त पोइ उन्हनि दोस्तनि खे अॼु असांजे हिन सफ़ में बीहणु घुरिजे। हा त 13 सालनि में तव्हांजे हिन सदर कुझु बि कोन कयो। 13 सालनि में हिन सदर कंहिं पंहिंजे सहाफ़ी दोस्त जे मुतिब केस थिया आहिनि, मुंहिंजे मसइलनि में कोन आया। ॿिए कंहिं दोस्तनि सां, उॾेरे स्टेशन जे दोस्तनि सां मसइला थिया आहिनि, कई सहाफ़ियुनि सां मसइला रोज़ जा मामूल बणियल आहिनि। असांखे हिकिड़े पेज ते तरह ईंदासीं जॾहिं उहे सहाफ़ी असांखे सहाफ़ती जेके नौजवान आहिनि उन्हनि खे तस्लीम कनि, हू त तस्लीम करण लाइ तयारु कोन्हनि। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि त सहाफ़ती कुझु दोस्त असांजा जेके सरकारी मुलाज़िम आहिनि, बिल्कुलु आहिनि सरकारी मुलाज़िम आहिनि, असांजा उन्हनि सां बि इख़्तिलाफ़ कोन्हनि। एज़ ए मेंबरशिप उन्हनि खे कानूनी तरह मिलणु न खपे। उन में पुराणा जेके 10 खां 15 साल पहिरीं जेके 2, 3, 4 नाला एड आहिनि, असांखे त मेंबरशिप कोन थो मिले। ऐं ॿियनि दोस्त बि इहे रड़ियूं अॻु खां वठी इहे रड़ियूं पिया कंदा अचनि त असांखे मेंबरशिप छो नथो मिले। अगरि असां सहाफ़ी आहियूं, असां वटि सर्टिफाइड इदारा आहिनि, असां वटि सभु कुझु आहे, असां महिनत कयूं था, असां कमु करणु चाहियूं था, छो असांखे कमु करणु नथो ॾिनो वञे? असांजो इहो आहे, असांजो कंहिंसां बि ज़ाती इख़्तिलाफ़ न आहिनि। हा इहो हुजणु खपे प्लेटफॉर्म हिकिड़ो तॾहिं थींदो जॾहिं तव्हां हिननि सहाफ़ियुनि खे जेके नवां जूनियर सीनियर जेके आहिनि तव्हांखे तस्लीम करणा पवंदा त हीअ बि सहाफ़ी आहिनि, हीअ बि तव्हांजा बांह जा बेली आहिनि। ऐं चवां थो हा असांजो चवण जो मक़सदु इहो ई आहे, मां जेको ॿुधायां त अगरि कंहिं बि सहाफ़ी सां मसइलो थियो थिए त पहिरीं जेके पाण खे सदर पिया सॾाइनि, जेके पाण खे सीनियर पिया सॾाइनि, उन्हनि जो कमु आहे त हिकिड़े प्लेटफॉर्म ते उन्हनि खे गॾु करे। ऐं त अॼु बि चवां थो वेहनि अची असांजे दोस्तनि जे, तव्हां लाइव अची उन शइ खे हलायो, मेंबरशिप सभिनी दोस्तनि खे ॾी। हा जेके दोस्त जंहिंखे सिलेक्ट कनि त अॼु हीअ असांजो सदर आहे, असां उन ॻाल्हि में ॿधल आहियूं। अगरि वोटिंग जे कराइणु चाहिनि था त वोटिंग अची कनि, असां त हर ॻाल्हि में मुतफ़िक़ आहियूं। असां त उन्हनि खे कॾहिं बि असांखे उहे जेके नवां नौजवान जेके आया आहिनि, जेके कमु करणु चाहिनि था, उन्हनि खे कमु करणु ॾिनो वञे।
असां चऊं था अचनि हिकिड़े प्लेटफॉर्म ते अची विया आहिनि, असां बि उन्हनि सां गॾु आहियूं, असां उन्हनि जा बांह बेली थींदासीं। अगरि उन्हनि दोस्तनि सां को मसइलो थो थिए, पहिरीं डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब असां उते उन पेज ते बीठा हूंदासीं, पोइ भले असांखे केरु हथकड़ियूं हणी वञे, असांखे क़ाबिल क़बूल आहे, असांखे उन शइ जो को फ़र्क़ु कोन थो पए। अगरि असांखे केरु अरेस्ट थो करे, असांजे मुंहिंजे मथां अॻे बि दहशतगर्दी जा केस दाख़िल थियल आहिनि, तव्हांखे ख़बर आहे, ऐं दहशतगर्द आहियां छा, ऐं हिकिड़ो सहाफ़ी आहियां, दुनिया खे इन शइ जी ख़बर आहे, ऐं सहाफ़त जी ज़िम्मेदारियूं निभाईंदे ऐं उन्हनि में अरेस्ट थिया, मूं ते एफआईआरूं आहिनि। अॻियां बि जे कंहिं दोस्त जे ख़ातिर, कंहिं सहाफ़ी जे ख़ातिर अगरि मूंखे अरेस्ट थियणो थो पए, ऐं अरेस्ट ॾियण लाइ तयारु आहियां। असांजो चवण जो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त हिकिड़े प्लेटफॉर्म ते अचनि ऐं प्रेस क्लब आहे उनखे बहाल कयो वञनि, सभिनी दोस्तनि खे मुतफ़िक़ राय थिए। अगरि जे पाण में वेही करे मामला तइ था कनि, असां फलाणे खे सदर था कयूं, असांखे क़ाबिल क़बूल आहे। 13 सालनि में उहे पुराणा जेके असांखे ॿुधाइनि त असां जेको आहे उन्हनि जे लाइ सहाफ़ियुनि जे लाइ कयो छा आहे। मुंहिंजे ख़्याल में इदारा पुरण खां सवाइ त ॿियो कुझु कयो कोन अथनि, इदारा ई पुरिया अथनि। मुंहिंजे डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब जो हिकिड़ो माण्हू आहे, ऐं तव्हांखे ॿुधायां थो, शीराज़ अली जफ़्त ख़ैबर प्रेस क्लब जो ख़ैबर में सिर्फ़ु हिकिड़ो इदारो खईं, इबरत अख़बार जो, उन का इदारो पुरायो हुयो। असां कहिड़ो ॾोह कयो, मुंहिंजो जेॾीमहिल हुननि सीनियरनि सां वास्तो ई कोन्हे, असांखे तस्लीम कोन था कनि, असांखे छॾीनि त सही कमु करणु। सदाईं हिननि सां असां सां इहे सीनूं थींदा अचनि, ॿियनि सीनियरनि सां बि इहे सीन। असांजो आख़िरी बि चवण इहा आहे, अचनि हिकिड़े प्लेटफॉर्म ते अचनि, वेहनि असां सां गॾु, सभिनी दोस्तनि खे तस्लीम कनि, जेके हक़दार आहिनि, जेके कमु करणु चाहिनि था, जेके कमु कनि पिया ऑन ग्राउंड, हींअर जेके बि कमु कनि पिया दुनिया जे अॻियां। डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब कहिड़े पेज ते आहे, डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब कहिड़ियूं ख़बरूं पियो हलाए, तव्हां हींअर बि वञी विज़िट करियो ऐं सर्च करियो इन शइ खे, त सभिनी हाणे उहे 3 ग्रुप हिकिड़े जॻह ते आहिनि। असां डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब अलॻि छो आहियूं, इन जे करे आहियूं त असां इन शइ खे तस्लीम कोन था करियूं। अची वेहनि, मुज़ाकरात कनि, दोस्तनि जे अॻियां लाइव अची वेहनि, सभिनी खे मेंबरशिप ॾियनि ऐं पंहिंजो सदर सिलेक्ट कनि। असां हिकिड़े पेज ते वेहण लाइ तयारु आहियूं ऐं असां कमु करण लाइ तयारु आहियूं। गफ़ूर मलाक खे ॻाल्हाईंदासीं। बिल्कुलु। अस्सलाम वालेकुम गफ़ूर, ठीकु आहियो, ख़ैरियत आहे? वालेकुम सलाम। माशाल्लाह, ॾिसां थो त सभिनी दोस्तनि में सीनियर सहाफ़ी तव्हीं आहियो मटियारी जा। सभिनी खां पहिरीं त मूंखे सिर्फ़ु इहा शइ ॿुधाइजो, असांजे व्यूवर जा असांजा काफ़ी दोस्त हिन मुखालते में आख़िर प्रेस क्लब जो मेंबर थी केरु सघे थो, त थोरो इन ॻाल्हि ते मूंखे रोशनी ॾिजो। भाउ इमरान, पहिरीं त तव्हांजी महिरबानी, तव्हां पंहिंजो टाइम कढी असां वटि आया ऐं तव्हांजा लख थोरा, तव्हांजी रोज़ी बा सभु कुझु उन बावजूदि तव्हां आया, तव्हांजी महिरबानी। प्रेस क्लब जो इशू जेको आहे न, सो ऐं जा आख़िर छो न, पाकिस्तान ऐं इंडिया जो त मसइलो ई कोन्हे न, प्रेस क्लब आहे। ऐं त तव्हांखे ॿुधायां त प्रेस क्लब जे लाइ कुझु वक़्तु पहिरीं 2-3 साल पहिरीं सूबाई वज़ीर हो तॾहिं रवीन मखदूम महबूब सां मां राति जे टाइम आयो, मूं हुनखे चयोसीं प्रेस क्लब खंडरात थियो पियो आहे, इन लाइ तव्हां छा कयो आहे। कंहिं दोस्त कोन ॻाल्हायो हुन टाइम में, वॾा वॾा सीनियर साहब बीठा हुआ, कंहिं बि कोन ॻाल्हायो। त उन वक़्तु DCO चांडियो साहिबु महबूब साईं उनखे घुराए, चई साईं छा, उन ख़बर छा चयो, चई अदा करायो, जॾहिं हिकु शइ रजिस्टर्ड कान्हे त पोइ उहे उहिदा कहिड़े कम जा। ठीकु आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहो तव्हांखे ॿुधायां त अल्लाह पाक जो शुक्र था अदा करूं, इहो क्रेडिट अल्लाह पाक जंहिंखां वठे। डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब जे महिनतुनि सां हू असांजे ज़िद में 12 साल जो भॻल प्रेस क्लब ते अची वेही रहिया आहिनि। इहा असीं पंहिंजो ऐं हालांकि त यकीन करो, ऐं हल्फ़ा थो तव्हांखे चवां त दोस्तनि पोस्टूं रखियूं त डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब खे, ऐं प्लस में फलाणे दोस्तनि जी महिरबानी जिन प्रेस क्लब, उन्हनि खे दोस्तनि फ़ोन करे मना कई त तव्हां इहे पोस्टूं न रखो, ऐं धणी मञी पिया, तस्लीम था कनि त वाक़ई हिन प्रेस क्लब जेके असांजा सीनियर दोस्त वेठा आहिनि, इहो बि तव्हांखे ॿुधायां, जेके वेब चैनल वारनि जे नाले सां, हीअ वेब चैनल वारा हिन खां ॻाल्हाइण पोइ अॼु उहे वेब चैनल वारनि सां गॾु वेठा आहिनि, कुलो में मिलाए। ॿियो तव्हांखे इहो बि तव्हांखे थो ॿुधायां त प्रेस क्लब, कुझु माण्हू नथा चवनि त प्रेस क्लब बहाल थिए, सिर्फ़ु यस मैन खपनि हुननि खे, जेके यस मैन। अदा हींअर यस मैन वारो इमरान भाउ वक़्तु कोन्हे, सही पिया चओ, हींअर कमु थो वणे। ठीकु आहे, तव्हां मेंबरशिप करायो ऐं कानूनी राइट आहे मेंबर, हर वर्किंग सहाफ़ीअ जो। पहिरियों त सर प्रोसीजर आहे रजिस्टर्ड जो न, रजिस्टर्ड हिकिड़ी शइ कोन्हे त मेंबरशिप छाजी। हा, पहिरीं त इहो ई हलाए, इन जो हल छा आहे, रजिस्टर्ड केरु कराईंदो, कंहिं वटि शयूं आहिनि,
सही तव्हांखे जवाब ॾियो। गुज़िरियल ॾींहुं जॾहिं प्रेस क्लब जो इशू थियो, दोस्त लही आया हेठि, सभिनि जो वियो आहे, दोस्त हुआ गॾियूं छा असां ॾे तारा कोन्हनि? असां खां बि सलाह कंदा, असां त रुॻो वॾो पर उन्हनि कोन महसूस, पोइ असां दोस्तनि जी सलाह मशवरा सर हुननि जा त तव्हां ते बि इल्ज़ाम आहिनि त जॾहिं प्रेस क्लब खे मसमार कयो पियो वियो त इन्हनि दोस्तनि जूं ई रड़ियूं हुयूं त भाई प्रेस क्लब भले टुटे जान छुटे। साईं इल्ज़ाम हक़ीक़त में फ़र्क़ु आहे। हक़ीक़त इल्ज़ाम, ठीकु आहे। इल्ज़ाम आऊं अचां थो हिन ॻाल्हि ते त जॾहिं बाबा प्रेस असां जॾहिं बि हिकिड़ो थींदो न प्रेस क्लब जो इशू, त हीअ असां साफ़ लिखी हिकिड़ो लॉलीपॉप ॾींदा आहिनि। ऐं हींअर बि थो चवां त हींअर बि लॉलीपॉप ॾिनो वियो आहे, प्रेस क्लब बहाल, प्रेस क्लब बहाल। असां जॾहिं गुज़िरियल ॾींहुं DC मटियारी सां मिलियासीं पंहिंजे वफ़द सां गॾु, सीनियर दोस्तनि सां गॾु, असां हुनखे ॿुधायो DC ख़बर अथव असांखे छा चयूं? चई भाईजान प्रेस क्लब रजिस्टर कराए पोइ अची मूंसां दोस्त ॻाल्हाइनि। ऐं तव्हां DC लफ़्ज़ जा मूं दोस्तनि खे चयो मूं वटि प्रेस क्लब जा उहिदेदार थी न अचो। DC मटियारी जा लफ़्ज़ आहिनि सभिनि दोस्त, मूं वटि सहाफ़ी थी अचो, उहिदेदार तॾहिं थी अचो जॾहिं तव्हांजो प्रेस क्लब रजिस्टर्ड अचे। वरी अचूं तव्हांजे हिन सुवाल ते। हाजी तलत ख़ासि करे गवाह आहे, हाजी माजिद मुंहिंजो वॾो भाउ आहे, हुन सां मूंखे को बि इख़्तिलाफ़ न आहे, न छा हुन सां मुंहिंजा फैमिली वास्ता आहिनि। हू उमिरि ते हो, प्रेस क्लब जे मां डठो पे केर बि कोन हुआ हिते। जॾहिं मुस्मार थियो पे संग्रासी अब्दुल करीम संग्रासी हो एसी, उनजे मूं हुन सां ॻाल्हायो, मुंहिंजो साईं थोरो टाइम ॾियो, हाजी साहब अचे, पोइ वियो न प्रेस क्लब खे 80 था टोड़ूं पंहिंजे हथ सां, तव्हां निशान लॻायो। मूं हुनखे रुॻो मुंहिंजो सरकार 2 मिंट ॻाल्हाइणो आहे इन ॻाल्हि जो। हाजी तलत ख़ासि करे गवाह जो कोन वक़्त में हाजी माजिद वटि बीठल हो, उन मूंखे संग्रासी अञा ताईं वेठो, मूंखे चई तो मुंहिंजे बाह में हथु छो विधो आहे? तोखे ख़बर कान असिस्टेंट कमिश्नर आहियां। हालांकि मूं त हुनखे विधो 2 मिंट अचो ॻाल्हायूं था, पर हुन या अञा ॿुधाइण वरी अचूं प्रेस क्लब जी अॼु मौक़ो मिलियो आहे त तव्हांखे ॿुधायां थो त दोस्तनि जी बेवाजिबी कहिड़ियूं थियलूं आहिनि। जॾहिं आऊं जीअं बाबू मुंहिंजो वॾो भाउ आहे, सभु मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम आहिनि, मीडिया हाउस वारा उनखे जेको त डिस्ट्रिक्ट नशर आऊं दुनिया खे खणी जवाबु ॾेई वेंदो आहे, पर जीअं बाबूअ सां मुंहिंजो हिकिड़ो अहिड़ो रिश्तो आहे मां उनखे जवाबु कोन ॾींदो आहियां। छाजे करे मुंहिंजो वालिद साहिबु चवंदो आहे त ही सम्झ मुंहिंजो बचो अथई, छाजे करे जो हुनजा बाबा जो वास्तो वासा का अगरि उणिवीह वई केरु मूंसां कंदो त आऊं अगरि कुझु कंदो त जीअं बाबू मूं वटि ईंदो त साईं मूंखे हिननि दोस्तनि जो तूं डिस्ट्रिक्ट ऐं अपन जो नालो खणा तारक मेमण, चए मूंखे चए त मीडिया हाउस छॾे असां वटि अचे, तोखे मीडिया सेंटर जो सदर था करूं। मूं चयो जेसि ताणी जीअं बाबू आहे तेसि ताणी आउं कोन छॾींदुसि। हुन सां मुंहिंजो हिकिड़ो साफ़ तारो इशू कोन्हे। मूंखे धणी जा लफ़्ज़ या त नुक़सानु खाईंदे मुंहिंजो अखनि ते, ठीकु आहे, नुक़सानु इहो हिननि मूंखां इदारो फुरायो। हू त सर इन ॻाल्हि ते तस्लीम ई कोन था कनि त असांजो उन्हनि इदारनि में या उन्हनि जे मामलनि में को वास्तो बि आहे। मूं वटि प्रूफ आहिनि, अचूं था। चलो ठीकु आहे, अॻियां ठीकु आहे। इदारनि में हिननि मूंखां फुराया इदारा। आउं अॼु हल्फिया थो चवां जॾहिं काइम जमाली खे कढी छॾियो हुयो, अलाह पाक मथां ॾिसे पियो, हिन वक़्तु मुस्लिम टीवी MT आहे, आफ्ताब आदल दुनियो, हीअ अली फैज़ान वेठो आहे, मोट मटियारी आयो त मूंखे लफ़्ज़ ईअं अचे त भाउ ॻाढ़ा लाइ नीरा वञी हण। मुंहिंजो न दोस्त आहे ऐं दोस्त खे कढी छॾियो हुयो, को बिल जो मसइलो, मूं छो अटैक कोन कयो, मुंहिंजो इहो रवाज न थिए त इदारा फुराइण सभु। उन खां पोइ तारक मेमण ओपन थो चए, तारक मेमण मूंखे छा थो चए, जीअं बाबूअ जा कम ॾिसो, उहा सिंध TV 2-3 महीने खां पोइ मिली, ममताज बलाल डिस्ट्रिक्ट रिपोर्टर थिया, असां दोस्त सीनियर आहे। मूंखे तारक छा थो चए, बाबूअ जा कम ॾिसो, सीनियर खे हेॾी इज़त पियो ॾे, ॿाहिरि वारनि खे, सीनियर वारनि खे न ॿाहिरि वारनि खे हेॾी इज़त पियो ॾे। ऐं ममताज बलाल खे ऑफिस में विहारे वेठो, अॻे इम्तियाज़ चना खे अॻे ईअं तूं अच असां सां गॾु, मुंहिंजो आउं कोन गॾु, जेसि ताईं जीअं बाबू। उन खां पोइ हिननि मूंखां इदारो फुरायो। अचूं जिन महिल इदारे फुराइण फुरायो कोन, मूं ते अटैक करायूं,
जंहिं ॾींहुं अटैक पियो मूं ते थिए उन ॾींहुं अवेस मेमण मूंखां गॾु मानी पियो खां। अवेस मुंहिंजो दोस्त आहे 30-35 साल जो, ऐं अवेस खां मूंखे का शिकायत कान्हे। अवेस खां वञण ॿा माथे विझंदो न ॿ लफ़्ज़ चवंदो कोन चवंदो हिक ॿिए जो असांजो भाई प्यारो रिश्तो। वो इश्यू आहे छा गफूर साहिब? अचो था नी जी ॻाल्हि जी अॼु मौक़ो मिलियो न। जी जी उन विच में मूंखे हिकिड़ो हमरा फोन करे चए थो कामरान मेमण दादा अवेस जो नंबर एड थी वियो आहे ग्रुप में, तव्हां चओ त ही चवनि था त सद इंसाम आहे। हिकिड़ो थियो त इमरान तव्हां सीनियर सहाफ़ी बि रहिया सभु इदारनि में डेस्कनि ते कमु करे रहियो, हिकिड़े माण्हू जो नंबर एड थो थिए उनखे ख़बर कान्हे, ॿिए माण्हू खे कीअं ख़बर पई? त ही जवाबु ॾींदा न। अवेस खे उते दोस्त वेठा हुआ मुंहिंजा, अवेस खे मूं मुबारक ॾिनो, मूं चयो अवेस भाउ तव्हांखे मुबारक हुजे, तव्हां आवाज़ स्ट्रीम में एड थी विया आहियो। कामरान मूंखे फोन करे थो चए वरी अचूं, तव्हां चओ त हू था अचनि असांजो इन्वॉल्वमेंट कान्हे। इंसाम ऐं हक़ीक़त में इमरान भाउ फ़र्क़ु हूंदो आहे। कामरान मेमण जी गाॾी हितां वई आहे, हितां वई आहे इदारे में सभु कुझु पाण गॾिजी वियो आहे। भाउ आहे त वारी ॻाल्हि खे वज़न था ॾियारो त हिननि इदारा फुराया आहिनि। इदारे खां पोइ मुंहिंजो आउं हींअर बि थो चवां त मुंहिंजो वॾो भाउ आहे, एज़ वॾे भाउ खां पोइ प्रेस क्लब जो सदर बि आहे। सदाईंदो आउं हुन वटि फोन करे चयोमांसि मुंहिंजो भाउ माजिद ही मसइलो मूंखां दोस्तनि बेवाजी बि कई आहे, छो मूंखे चई इहो कमु कोन कंदो, ॿ टे ॾींहं तूं छॾु कमु हलंदो। चयो इन विच में अल्ताफ़ खे दाऊं ॾिनियूं, कैचन वारे खे, हाफ़िज़ इम्तियाज़ खे, तक़रीबन सभिनी सीनियर खे, चयो यार तूं वही पंहिंजो कमु कर, तुंहिंजो कमु अलाह जो शुक्र आहे। मूंखे इदारे मां मैसेज इहो आहे त तूं डिस्ट्रिक्ट रिपोर्टर आहे, हू तुंहिंजे अंडर कमु कंदो, सिटी रिपोर्टर थी कमु कंदो, ठीकु आहे। उन खां पोइ हिननि इहो कयो, मूं माजिद साहिब खे 2 चकर फोन करे चयो, टियों चकर के शादीअ में वारो हैदराबाद, उते चयोमांसि तव्हां वही फ़ैसिलो कयो, तव्हां वॾा आहियो, अगरि कर असांजे हिन में को फोरम में थिए थो असीं वकील खे दान ॾींदा, वकील धणी ॾींदो। माजिद साहिब खे मूं चयो माजिद साहिब ठीकु आहे, वरी मां आउं वयसि हलियो। इन विच में माजिद साहिब सां कंहिं मसइले ते मुंहिंजी मुलाक़ात थी। हिकिड़े ॾींहुं पहिरीं वरी धरती टीवी में मुंहिंजो भाणे जो भाउ छॾी, धरती टीवी में मुंहिंजो भाणे जो एड चलो, उन ते हिननि वरी मथां चढ़ायो ज़हीर सूह हुनजे फोरम जो, कीअं था चवंदा इदारनि ते असां टे कोन कयो आहे, ॿुधाए न। हिननि अयाल आशमानी सां कयो, हिननि मुनवर दाई सां कयो, हिननि ॿियनि सां, हुन शिरार जत सां कयो, अञा कंहिंजा तव्हांजा नाला ॿुधायां। अचो त तव्हांखे जिन महिल हाजी साहिब खे, हाजी माजिद साहिब खे मूं चयो हाजी साहिब कल्ह ई तार माण्हू चयो त आउं हुन माण्हू खे सुञाणप कोन, न कोन आयो मूं वटि, इहा ॻाल्हि कई। मूं चयो ठीकु आहे, इतफ़ाक़ी अल्लाह पाक महिरबानी थियो, 80 वियासूं उमिरि ते हाजी माजिद साहिब हुन माण्हू खे, मुंहिंजे भाणे जो थियो फारिग, हुन माण्हू खे अजर को पियो पाराए। उहा मूं हाजी साहिब खे फोटो कढी मोकिलियो, अजर कर मुंहिंजा हाजी साहिब तव्हांखे मुबारक हुजनि, भाउ खे मुबारक हुजनि साईं। उन खां पोइ ठीकु आहे, मूं अॼु बि मूं आवाज़ स्ट्रीम में कंहिंजी मुखालफ़त न कई आहे, न कुझु आहे। तारक छा थो चए, पोस्ट तो रखे त 100 धक लोहार जा 10 धक, 100 धक सोनार लोहार धका में मुंहिंजो भाणे जो फारिग भाईजान इदारा भले ते खुसियो, पर ही कोन खसींदा जेॾी महिल। ठीकु आहे गफूर भाई, सभु शयूं अची थियूं वञनि पंहिंजा ते, छो जो ज़ाहिर मामलो ॾींहुं इलाही ॾिघो थी वेंदो, मुख़्तसर था कयूं। इन्हनि सभिनी शयुनि में अवामी मसइला मटियारी जा केॾा हलिया विया आहिनि, इन जो जवाबु। तव्हां अवामी मसइला केॾा हली विया, उहो तॾहिं थींदो जॾहिं असीं हिकु थियूं, हिकु थियूं थियण जो रस्तो। मूंखां कुझु मटियारीअ जे सिविल सोसाइटीअ जे माण्हुनि राब्तो कयो, उन्हनि चयो त तव्हांखे हिकु कजे, त मूं हुनखे एतिरो चयो त बाबा हिकु तॾहिं थींदासूं जॾहिं असीं दोस्त भई पाण ते कंहिं जॻह ते वेहंदासूं, पोइ ॾिसंदासूं राय अक्सरियत सां त कंहिंजा मेंबर केतिरा था थियनि, कंहिंजा पोइ पाण गॾिजी सॼी प्रेस क्लब खे बहाल कंदासूं। हिकिड़ी शइ हूंदी, हींअर सभु को पंहिंजी अलॻि मिजाज खोले वेठा,
सभु को खोलियो वेठो आहे। इन दोस्तनि ताणी असांजा मैसेज आया ऐं हींअर तव्हांजे तस्वीर चवां थो तव्हांजे थ्रू तव्हां बि असुल सहाफ़ी पोइ आहियो पहिरीं हिन शहर जा असुल असुल हिते जा तव्हां बैठक करायो असीं जिते चऊं असांजो वेंदो तव्हां फ़ैसिलो कजो असांखे हर ॻाल्हि असीं ख़तमु कंदासूं मसइला त हू था कनि न। ऐं आउं इहो बि तव्हांखे ॿुधायां हाजी माजिद साहिब खे 2 खां 3 माण्हू जेके आहिनि न अलाह से तव्हांजो चवण उन्हनि सां तव्हांजो कोई ख़िलाफ़ कोन्हे उन्हनि लाइ का चार्ज शीट बि कोन्हे जेके उन्हनि सां गॾु आहिनि उन्हनि सां उहे इशू उहे था किरी। आउं त तारक मेमण ओपन पे तव्हांखे ॿुधायां ओपन पे ॿुधां तारक मेमण ऐं ओपन पे तव्हांखे ॿुधायां तारक बेक में कामरान आहे। आउं त हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां ही ॿई पाण में हिकु मिलियल आहिनि। सॼी उमिरि सर ईअं ई रहंदी आहे 20 साल थिया न ऐं फील्ड में खणी 12-13 साल या 10 साल आयो हूंदुसि। पहिरीं उस्तो वकील आहे मुंहिंजो सीनियर आहे। असां मीडिया हाउस में हुआसीं मीडिया हाउस में बीठासीं ला चौड़ा सभु कुझु हर शइ एतिरे क़दुरु हिननि हुनखे ख़तमु करण लाइ बि कोशिशि कई पर दोस्त असीं मुतफ़िक़ हुआसीं। उहो अॼु ई प्लानिंग में कामयाबु थियो मीडिया हाउस। उन खां पोइ मूं का शइ ॾिठी डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब में तॾहिं असीं ॿई दोस्त आया आहियूं। असांजे पोयां असांजो मोस्ट सीनियर सहाफ़ी आहे का शइ ॾिठी अथऊं न अॼु बि जिते वञूं था कवरेज लाइ इज़त मिले कवरेज पिया ॾियूं। कल्ह वारे मामले ते था अची वञूं वीडियो वायरल थी आहे तव्हांजो उन्हनि दोस्तनि जो चवणु आहे त तव्हां उन्हनि खे दहशतगर्द कोठियो आहे इहे हिन में सचाई छा आहे ऐं असल मामिलो छा ॿुधायो साईं। मूं हिकिड़े अॼु पोस्ट ॾिठी हा रियाज़ चांडीअ जी बि ॾिठी राति महमद अली अबड़े जी बि हुई मूंखे ख़बर कान हुई को हिन जो एहतजाज आहे इन तव्हां मूं कमेंट्स में बि ॾिनो आहे तव्हांजे चैनल जे थ्रू थो चवां रियाज़ चांडीअ पोस्ट रखी आहे त कल्ह जे मखदूम साहिब जे प्रोग्राम में मेज़बाननि खे ॿुधायो वियो एहतजाज जो ऐं हथ सां प्रोपगंडा करे नारेबाज़ी कराई वई आहे। उन मूं जवाबु ॾिनो तव्हांखे इहो ॿुधायां हिननि जो एहतजाज गुज़िरियल महीने 1.5 महीने खां हलंदड़ो टोल प्लाज़ा जे इशू ते पहिरीं ख़बर मूं हला रही धरती टीवी ते जाम शौक़त अबड़े रहमत लारा साईं सलीम वारा सभु उन्हनि खे मुंहिंजे यार अचो हीउ इशू आहे मूं हलाई पोइ दोस्तनि 2-3 ॾींहंनि खां पोइ हलायूं उन खां पोइ दोस्तनि मूंखे चयो तोखे कहिड़ो फ़ाइदो तूं हलाई पियो मुंहिंजो न यार हीअ भाऊ जहिड़ो या मटियारी असांजो पंहिंजो आहे। सही आहे कल्ह मूंखे ख़बर कान्हे हिन जो एहतजाज आहे या कोन्हे इहो थी नथो सघे साईं। मतिलबु मुंहिंजी सोच जे मुताबिक़ त प्रेस क्लब तव्हांजे साम्हूं रोड रस्ते ते तव्हां बोध महिल बीठा हो हुननि दोस्तनि जो बि इहो ई चवणो आहे त गफ़ूर खे ख़बर हुई एहतजाज पर तव्हीं चओ था तव्हांखे एहतजाज ख़बर न हुई। साईं मूंखे कंहिं ॿुधायो हुजे एहतजाज जो एहतजाज ॾिसो तव्हां साफ़ ई वियो तव्हांखे हिकिड़ो असां फलाणे टाइम ते एहतजाज शइ इलाइक़े जा माण्हू त साईं शौक़त रहमत ऐं ज़ुल्फ़कार ॾिठे खे मुंहिंजो यार मखदूम साहिबु लंघी वञे पोइ भले तव्हां एहतजाज करो ऐं तव्हांजो एहतजाज करणु हक़ आहे। साईं सलीम चओ था का बि ॻाल्हि कान्हे असां सिर्फ़ु हुन सां 2 मिंट ॻाल्हाईंदासूं त मूं साईं सलीम चयो साईं हू चयो मुंहिंजी हमशीरा जे तॾे ते तहज़ियत लाइ बि अचे दुआ लाइ तव्हां एहतजाज भले कजो जे गुज़री वञे पोइ हुननि चयो असां रुॻो 2 मिंट ॻाल्हाईंदासूं हा भाई ख़ानदानी माण्हू आहे वली अहद आहे क़ाबिल मिनिस्टर बि आहे हू आयो छा आउं हुनजो अदरबाब न करियां मूं दोस्तनि खे चयो था मुंहिंजी भेण जी तहज़ियत ते पियो अचे एहतजाज भले तव्हां करियो पर साईं गुज़री वञे पोइ तव्हां न चयो दहशतगर्दी अहिड़ी का शइ तव्हां मूं कंहिंखे चयो हुजे त ॿुधाइनि बाक़ी जेका दहशतगर्द वारो लफ़्ज़ हो इहो आहे ॿुधाए जेको हुननि वीडियो में जेॾी महिल आउं फुटपेज ते चढ़ियो बीठो त पुलिस वारे मूंखे ॾिनो थेलो पुलिस वारे ख़बर कान्हे सहाफ़ी आहे या वर्कर आहे लाज़मी हुनजा या गन में न हूंदो या ॿियो को हूंदो सिक्योरिटी त मूं हुनखे चयो त छा आउं गुंडो आहियां दहशतगर्द आहियां। फरहान ॾींदासीं फरहान अस्सलाम वालेकुम माशाल्लाह ऐं सम्झां थो त मटियारी मां कुझु सहाफ़ियुनि मां तव्हां अहिड़ा सहाफ़ी आहियो जंहिं उर्दू मीडिया ते तमामु हींअर पज़ीराई हासिल करे रहिया आज टीवी हींअर तव्हां रिपोर्टर आहियो नेशनल प्रेस क्लब अचण
या हिते प्रेस क्लब में तव्हांजी शमूलियत नेशनल प्रेस क्लब में गफ़ूर साईं सां थी या तव्हांजी पंहिंजी बि मर्ज़ी शामिल? साईं सभिनी खां पहिरीं त आउं ॿुधायां त 8 साल तक़रीबन असां मटियारी मीडिया हाउस जो हिसो रहियासीं। 7 थिया, जंहिंमें भा अली फैज़ान, आऊं, अदा अब्दुल गफ़ूर, अदा वकील मीडिया हाउस जो हिसो रहियो आहे। ऐं हीअ त बुनियादी मेंबर रहिया आहिनि अब्दुल गफ़ूर ऐं पंहिंजो उस्ताद वकील अली फैज़ान। इन्हनि मीडिया हाउस जो बुनियादु रखियो ऐं ईअं चइजे त सिर में इन्हनि जो नालो आहे। त एतिरो टाइम असां उन्हनि सां गॾु दोस्तनि सां गॾु रहियासीं ऐं अल्हम्दुलिल्लाह हिक ॿिए सां मुख़लिस रहियासीं। अवामी इशूज़ खे उथियारियो, अवामी इशूज़ खे आला ऐवाननि ताईं पहुचायो। उन खां पोइ असांखे ज़रूरत महसूसु थी, जॾहिं असां ॾिठो ई असांजा जूनियर दोस्त हुआ सभु, पर वर्किंग सहाफ़ी हुआ सभु, बिल्कुलु सभिनी कमु कयो पिए ऐं असांखे ॻाल्हि वणी हिननि जी। त इन हिसाब सां उस्तो वकील त पहिरीं अची वियो ऐं उन जो जेको आहे सो जीअं मीडिया हाउस जी सिर में उस्ते वकील जो नालो हूंदो, तीअं ई डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब जी सिर में उस्ते वकील जो नालो आहे। त उन बुनियाद विधो ज़बरदस्त। त असांजो सीनियर दोस्त आहे, इहे आया असां वटि, असांखे इज़त बख़्शियूं। त असांजो दिलि चयो त असीं हिननि सां गॾु शमूलियत करियूं ऐं हूअं ई हीउ जेको आहे सो जेको कमु कनि पिया न, असांखे हिननि जो कमु वणियो पिए। त उन हिसाब सां असां जेको आहे सो शमूलियत कई हिननि सां गॾु ऐं गॾु कमु करियूं पिया अल्हम्दुलिल्लाह। फरहान, तव्हां सां ॿियो इंटरव्यू मुंहिंजो थियो मुंहिंजे सिंध जा मोती स्टार्ट थियण जो। उन खां पोइ माशाल्लाह काफ़ी प्रोग्राम हली आया आहिनि। इन सॼे अरसे में का अहिड़ी कामयाबी जंहिं ते तव्हांखे हिन वक़्तु ॾाढो फ़ख्रु हुजे? साईं अल्हम्दुलिल्लाह, जॾहिं तव्हां मूंसां इंटरव्यू कयो हो सिंध जा मोती में, तॾहिं आउं धरती टीवी में हुउसि ऐं धरती टीवी माशाल्लाह सिंधी मीडिया जो हिकिड़ो सुठो अदारो आहे जेको हर इशू खे हाईलाइट करे थो ऐं उभरंदड़ पंहिंजो इदारो आहे। उन खां पोइ मूंखे जेको आहे सो आज न्यूज़ में आउं नुमाइंदो मुक़ररु थियुसि। त इहो मुंहिंजे लाइ मतिलबु हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, मूंखे ख़ुशी थी ॾाढी ऐं बाहिस फ़ख़्रु आहे मुंहिंजे लाइ त मूंखे जेको आहे सो हिकिड़ो नुमाइंदे जे तौर ते ज़िम्मेदारियूं मिलियूं आज न्यूज़ में। त इहा आउं सम्झां थो मुंहिंजे लाइ वॾी कामयाबी आहे। फरहान, छा था सम्झो अॻियां अञा बि को एम आहे ॿिए के इदारे जो या ॿिए पासे वञण जो, या बसि फ़िलहाल हिते ई स्टे? साईं एम आहे आवाम जी ख़िदमत करण जो ऐं आवाम जो आवाज़ आला ऐवाननि ताईं बुलंद करण जो। शायदि तव्हां पहिरियों इंटरव्यू बि मूंखां इहो वरितो त तव्हांजो अॻियां एम छा आहे? त अॻियां एम मुंहिंजो तॾहिं बि इहो ई हो त धरती टीवी में रही आऊं जेको आहे सो आवाम जी ख़िदमत कंदुसि। हींअर आऊं आज न्यूज़ सां वाबस्तु आहियां त आऊं आज न्यूज़ में रही आवाम जो आवाज़ जेको आहे आला ऐवाननि ताईं बुलंद कंदुसि। जेकॾहिं अॻियां मूंखे का अपॉर्चुनिटी मिली, ॾिसो न हिकिड़ी ॻाल्हि आहे, कंहिंखे बि कंहिंसां ज़ाती इख़्तिलाफ़ कोन्हनि, सभु इहे सहाफ़ती ऐं जेको आहे सो प्रोफेशनल इख़्तिलाफ़ आहिनि। त इन्हनि खे वेही करे हल कयो वञे ऐं प्रेस क्लब जी बहाली थी वञे त इहो जेको आहे सो आउं सम्झां थो। ॾिसो न, अलॻि अलॻि पेजिस ते सहाफ़ी आहिनि त प्रोफेशनल जेलसी हर फील्ड में हूंदी आहे। बिल्कुलु इहो जेको आहे सो केर बि इन खां इनकार नथो करे। बिल्कुलु हर फील्ड में हूंदी आहे, हर शोबे में हूंदी आहे। त सहाफ़त जे शोबे में आऊं नथो सम्झां त कोन हूंदी। सहाफ़त वारे शोबे में प्रोफेशनल जेलसी हूंदी आहे। त उहे सभु जेको आहे सो सहाफ़ी हिकिड़े ई पेज ते थी करे, हिकिड़े भा इमरान भा अचे थो प्रेस कॉन्फ्रेंस करणु, उन जी ख़बर हलाईंदा, त आउं सम्झां थो त उहा प्रोफेशनल जेलसी ख़तमु थी वेंदी, सभु हिकिड़े पेज ते हूंदा। हा, डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब ते जेकॾहिं भा इमरान अचे थो प्रेस कॉन्फ्रेंस करे थो त लाज़मी ॻाल्हि आहे ॿिया दोस्त कोन हलाईंदा, असीं ई हलाईंदासीं। हालांकि ईअं हुजणु न खपे, बिल्कुलु ईअं न हुजणु खपे। सभिनी खे मुतहद थियणु खपे। सभिनी खे मुतहद करण जो तरीक़ो इहो ई आहे त प्रेस क्लब खे बहाल करे उनखे रजिस्टर कयो वञे ऐं सभिनी वर्किंग जर्नलिस्ट खे हिकिड़े पेज ते गॾु कयो वञे। अली फैज़ान ख़ासकर अस्सलाम वालेकुम। ख़ैरियत आहे अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह। तव्हांजा नाला, तव्हांजा उहिदा ऐं तव्हांजी ख़िदमतूं उन्हनि ते त जेतिरो ॻाल्हाइजे घटि आहे, छो जे क़सीदा ख्वाब आज़ादारी जेका तव्हांजी आहे तंज़ीम, उन जा उहिदेदार जर्नलिस्ट बि अञा कहिड़ी का शइ रही आहे जेका चयो त हासिल कया? हा, पहिरीं तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे लाइ टाइम कढियो, ॾाढो सुठो तव्हांजो प्रोग्राम आहे। ऐं त मूंखे नथो लॻे त मूं तव्हांजो को प्रोग्राम मिस कयो हुजे, माना हू सर्च करे बि ॾिसंदो आहियां। अल्हम्दुलिल्लाह मूंखे इहो ॾाढी ख़ुशी थींदी आहे तव्हांजे हिन टैलेंट ते ऐं तव्हांजी हिन ख़िदमतुनि ते। भाउ, मेन मसइलो आहे तक़रीबन त हू हर कम में करे चुको आहियां। सहाफ़ती लिहाज़ खां बि आउं नथो सम्झां त को शुरू खां वठी को मूं वेब टीवी बि छॾियो हुजे, पर अल्हम्दुलिल्लाह सुठनि सैटेलाइट चैनलनि में
हींअर बि तक़रीबन मूंखे 7 खां 8 साल थी विया आहिनि रोज़ न्यूज़ में कमु कंदड़, ऐं 5 खां जेको आहे 4 साल खनि थिया आहिनि मूंखे कोहिनूर न्यूज़ में, ॿई उर्दू सुठा चैनल आहिनि। ऐं इनशाला अगरि हिन खां वधीक मूंखे आउं सम्झां थो त को सुठो में सुठो हिकिड़ो इदारो मिली वियो त आउं उन में इनशाला ताला कमु कंदुसि, कोशिशि इहा ई आहे। तव्हांजे तरफ़ां मतिलबु मटियारी जे सहाफ़त खे मुतहद थियण लाइ को मशवरो? वाह, आउं त चवंदुसि त हीउ जेको आहे सो जेका ग्रुप बंदी आहे उहा न थियणु खपे, ऐं इहो जेको आहे सो हर मौसमी ऐं छा चवां उन्हनि खे त मौसमी ॾेॾर जेके थींदा आहिनि उहे थोरो थोरो ॾेखारींदा आहिनि, इशारो ॾींदा आहिनि, पोइ वरी ख़तमु थी वेंदी आहे, पर हिकिड़े पेज ते लाज़मी अचणु घुरिजनि सभिनी खे। ही जेके बि ग्रुप आहिनि, मीडिया हाउस, मीडिया फोरम, आउं ख़ुदि बि मीडिया हाउस जो बुनियादी मेंबर आहियां अल्हम्दुलिल्लाह। 8 खां 10 साल जीअं सहाफ़त में आयो आहियां, मूंखे 11 साल जनवरी खां शुरू थींदो इनशाला ताला, त 10 सालनि जे अंदरि अंदरि मूं ॾिठो आहे रुगो ग्रुप बंदी आहे। अड़े बाबा ख़ुदा जा बाना हिकु थियो इन खां वधीक आउं त सम्झंदो का शइ कान्हे। महिरबानी अदे ॾींदासीं नबी बख्श रफ़ी खे मत खोसो। जी जी बिल्कुलु ॻाल्हायो सर, बिल्कुलु ॻाल्हायो। भाउ इमरान, आउं सिर्फ़ु एतिरो चवंदुसि, माजिद साहब मुंहिंजो वॾो भाउ आहे, इदारनि जे करे असांजो कोन्हे, न मरणे पढ़णे सभु कुझु, पाण वॾो थी असां दोस्तनि खे हिकिड़े पेज ते बीहारे असांखे ॿुधाए बाबा हिते अचो गॾिजूं था, आउं दोस्तनि खे पाबंद कंदुमि। मूंखे हिन में एतिरी उमेदु आहे, मूंखे जवाबु कोन ॾींदा त तव्हांजे न चवण सां भाउ माजिद खे चवंदुसि तव्हां वॾा आहियो, नंढा आहियूं, असां ते हथु रखो, असीं तव्हांजा बाज़ू थींदासीं। महिरबानी। सर मुख़्तसर तारुफ़ तव्हांजो? रफ़ीक अली खोसो, माशाल्लाह। कहिड़ी हींअर अख़बार वग़ैरह में आयो? अवामी फोरम आहे, न्यूज़पेपर आहे, ऐं इंस्टा 94 चैनल। केतिरो टाइम सहाफ़त खे ॾिनो अथव सर? 5 साल खनि तक़रीबन। 5 साल थी विया आहिनि। छा आहे मतिलबु मज़ो आहे सहाफ़त में, अवामी ख़िदमत में? सहाफ़त सचो नालो आहे, ठीकु आहे, जेको अवाम जी ख़िदमत करणी आहे, ऐं उन हिसाब सां जेकॾहिं माण्हू का इबादत करे थो उन में रुहानी सुकून, सहाफ़त में किरी जेकॾहिं सच सां माण्हू हूंदो त उनखे रुहानी सुकून मिले थो। वाहिद ॾे थो। हीअ असांजो माशाल्लाह नई टही जेको आहे असां मगर फेसबुक की दोस्त आहे। वाहिद कीअं पियो हले तव्हांजो? लाइव हाणे घटि पिया अचूं, रोज़ ईंदा हो। न अल्हम्दुलिल्लाह कमु कयूं पिया पंहिंजो। पहिरीं हो सोशल कमु, सोशल फेसबुक ते, हींअर अल्हम्दुलिल्लाह इदारो आहे पाण वटि, उर्दू अख़बार आहे, मट्टी की दीवार कराची जी अख़बार आहे माशाल्लाह। ये वाहिद जूं महिरबानियूं आहिनि, सीनियर असांजो जंहिं 5-6 महीना पहिरीं असांखे जी गॾु कयूं, नवनि दोस्तनि खे अॻियां आंदई, असांखे इलाही कुझु सीनियर दोस्तनि खां सिखण लाइ मिले पियो। इनशाला असांजी इहा ई कोशिशि आहे त पंहिंजे हिन डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब जे सथ सां गॾु असीं आवाम जी ख़िदमत करियूं। बहादुर बहादुर कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो बहादुर? तव्हां माशाल्लाह काफ़ी अरसे खां नेशनल प्रेस क्लब में आहियो, को अहिड़ो वाक़ियो या का अहिड़ी ख़बर जेका तव्हां ॾिनी हुजे जंहिंते ॾाढी ख़ुशी महसूस थी? अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीनु ऐं ख़ुशी जी ॻाल्हि में आहियां। डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब जेको आहे तमामु बहितरीनु, ऐं मूंखे ख़ुशी आहे त मुंहिंजा सीनियर, मूंखे सभु सहाफ़ी दोस्त सीनियर मिलिया आहिनि, ऐं उन्हनि जे पुठियां तमामु सुठो कुझु सिखी वियो आहियां, इंशाल्लाह सिखंदुसि। तमामु बहितरीनु। हू असां जूनियरनि खे ईअं नथा सम्झनि त तव्हां जूनियर आहियो, पर असांखे इहो ई सम्झनि था त तव्हां बि असां सां गॾु सीनियर आहियो। जिथे बि को मेड़ाक हूंदो आहे, जिथे बि को मेड़ाक हूंदो आहे, सीनियर सहाफ़ी असांखे अॻियां करे छॾींदा आहिनि, बाबा तव्हां अॻियां थियो। वाहिद जान वरी ईंदासीं, या असांजो वरी चंड साहब नौजवान सहाफ़ी आहे। चंड साहब ठीकु आहियो? ख़ैरियत आहे? तव्हांजी भला सहाफ़त शुरू कीअं थी? कंहिंखे ॾिसी थी? हिकिड़ी LSP वारी ज़िंदगी गुज़ारींदा हुआसीं अल्हम्दुलिल्लाह। बेसिकली मूं कई इदारनि में पहिरीं कमु कयो आहे, ऐं पाण थोरो सिक्योरिटी ऑफिसर रही चुको आहियां हैदराबाद डिस्ट्रिक्ट हैदराबाद में। पोइ मटियारी में तॾहिं आउं घटि ईंदो हुयुसि, पोइ बसि ईअं फेसबुक ते हलंदे मूं सरवाइज जानमरी साहिब जो ॾिठो, त जीअं हींअर ताज़ो वाक़ियो टंडो आदम में सर ते ATC जो केस दाख़िल थियो, उन खां पोइ मूं सर जी दिलेरी, सर जी बहादुरी मूं ॾिठी। अल्हम्दुलिल्लाह मूंखे को अहिड़ो मटियारी ज़िले में सहाफ़ी नज़र न आयो जेको एॾी बहादुरी सां वेही ऐं जंग विढ़े। वाहिद जान वरी ईंदासीं। वाहिद माशाल्लाह वकील साहब सां ॻाल्हि ॿोल थी आहे, आख़िरी हिकिड़ी ॿ ॻाल्हि वकील साहब, बसि को सवाल न आहे। वकील साहब माशाल्लाह बहितरीनु तव्हांजो नेशनल प्रेस क्लब, सम्झो था त जीअं गफ़ूर साईं चयो त माजिद साईं अगरि हथु रखे ऐं सभिनी खे मुतहद करे त इहो मामिलो हल थी वेंदो। सर, ऐं पहिरीं त
ॿ ॻाल्हियूं जेके तव्हांजे अॻियां रखां थो जीअं मूंखे साहब में माना मूं जेको इन थियो आहियां त मटियारी मीडिया जो तक़रीबन 3 भेरा सदर रही चुको आहियां बिल्कुलु HU जी हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट मटियारी ज़िले जो सदर रही चुको आहियां असां उन प्लेटफॉर्म तां बि हिकिड़ो भेरो वियासीं मां साहिब तव्हां वॾा थियो असांजे मथां शफ़क़त जो रखो असां मां केरु बि तव्हां खां परे कोन वेंदो सही अॼु बि हिन प्लेटफॉर्म तां मां साहिब खां हथ मोतबाना गुज़ारिश कंदुसि हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि तव्हां असांजा वॾा थियो तव्हां अचो त सभिनी ते हथु रखो असां मां डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब जो को बि दोस्त मुंहिंजो ॿाहिरि कोन वेंदो तव्हीं सभिनी ते हथु रखो असीं सभु तव्हां सां गॾु आहियूं हा कुझु आहिनि जेके तव्हांखे चवंदा हीअ केरु आहिनि हिननि जो मुआशिरे में कहिड़ो किरदारु कुझु बि कोन्हे उन्हनि खे तव्हीं छॾियो तव्हां अचो असांजे मथां शफ़क़त जो हथु रखो जेॾी महिल सॾु कंदो तव्हांखे सॾ में सॾु ॾींदासीं बाक़ी इहा शइ इहा रवायत निकिरणु घुरिजे हाणे त केॾी महिल को दोस्त कहिड़े दोस्त जे इदारे ते अटैक पियो करे को दोस्त कंहिं ते पियो अटैक करे इहे शयूं न हुअणु घुरिजनि हुअणु इहो घुरिजे अगरि जेका तव्हां सवेर ॻाल्हि कई प्रेस आवाम जा मसइला कीअं हल थींदा अगरि प्रेस क्लब फ़ाल हूंदो त सभु साहिब हुन हिकिड़ी जॻह ते गॾु हूंदासीं अगरि सभु हूंदासीं को बि हिकिड़ो को पंहिंजो दर्द खणी उते वेंदो न सभु उन शइ खे हाईलाइट कंदासीं पर हिते को हिते वेंदो को फोरम ते वेंदो को हाउस ते वेंदो को प्रेस क्लब ते वेंदो त उहो हिकिड़ो ई माण्हू उन जो जेको आवाज़ु हलाईंदो पर जे प्रेस क्लब इहो फ़ाल हूंदो सभु हुते गॾु हूंदासीं त उहा शइ जेका हुनजी अलॻि केसि ताणी पहुचंदी हुनजो आवाज़ु अहिड़ा आवाज़नि खे बाक़ाइदा लोॾींदो हींअर सिर्फ़ु असीं पंहिंजा दुकान खोले वेठा आहियूं इहा शइ न हुअणु घुरिजे माजिद साहिब खे वरी हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि त अचो तव्हीं वॾा थियो असांजे मथां शफ़क़त जो हथु रखो असीं सभु तव्हां सां गॾु आहियूं वॾी महिरबानी वकील साहब वकील भाई पहिरीं मूं तव्हां सां हिकिड़ो ॿ शयूं डिस्कस कयूं हुयूं अॼु खां 3-4 ॾींहं पहिरीं त गफ़ूर साईं फरहान साईं तव्हांजे सॼे फोरम प्रेस क्लब खे बि ॿुधाइणु पियो चाहियां या आगाह करणु पियो चाहियां त अलहमदुलिल्लाह सिंध जा मोती जे तरफ़ां अप्रैल जी लास्ट में मटियारी लिटरेचर फेस्टिवल जे नाले सां 3 ॾींहंनि जो फेस्टिवल ऑर्गेनाइज़ कयो पियो वञे जंहिंमें अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी अप्रोच मुंहिंजी सिंध जा मोती जी टीम जी अप्रोच गवर्नर सिंध वफ़ाक़ी वज़ीर तालीम ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ओस ताईं अल्हम्दुलिल्लाह थी वई आहे ऐं उन्हनि जो सिर्फ़ु आउं वेट में आहियां त उन्हनि जो जवाबु छा थो अचे त उमेद कयां थो त तव्हां दोस्त बि पूरी तरह सिंध जा मोती जो साथ ॾींदो इंशाअल्लाह इहो अवामी जेको मेलो आहे इहो मचाइण में असां सां गॾु हूंदो इंशाअल्लाह तव्हां सां गॾु हूंदासीं ॾाढी ख़ुशी थी त इहे अहिड़ा प्रोग्राम मटियारी में थिया कोन आहिनि इहा ॿुधी ॾाढी ख़ुशी डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब हर कम में एतिरे वॉलंटियर बि दोस्त बीहंदा हर कम में तव्हां सां गॾु आहियूं गॾु बीहंदा त को बि कमु चाहे माली हुजे या वॉलंटियर वारो हीअ इमरान जो ज़ाती प्रोग्राम कोन्हे हीअ असां मटियारी जो प्रोग्राम बिल्कुलु ईअं छो जो अवाम जो हक़ आहे इलाही वक़्तु थियो आहे साईं बदर ज़मा हिकिड़ो आख़िरी प्रोग्राम करायो हो मटियारी लाइ उन खां पोइ प्रोग्राम को थियो ई कोन्हे अवाम लाइ छो जो हिन प्रोग्राम में लिटरेचर बि हूंदो फन बि हूंदो स्टेज ड्रामा बि हूंदा म्यूज़िकल प्रोग्राम बि हूंदो त कोशिशि इहा आहे त 3 ॾींहंनि जी हिकिड़ी सुठी इंटरटेनमेंट अवाम खे ॾिजे इन करे थोरो असां परे रखियो त ताकी तयारियुनि में असांजी तव्हां टाइम ॾिजो जंहिंखां चवंदासीं तव्हां गॾिजी हलंदासीं सियासी हुजनि माण्हू समाज हिकिड़ो माण्हू कुझु नथो करे सघे बिल्कुलु कोन थो करे सघे सर हीअ इमरान पंहिंजे ज़ात लाइ कोन पियो न बिल्कुलु नथो हीअ हिकिड़ो तफ़री ॾियण बिल्कुलु चवंदा आहिनि ॿिए खे खिलाइणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे सो इमरान भाई प्रोग्राम करे पियो वहंदो उनखे ख़बर आहे ऐं हिते वरी असांजा दोस्त लाज़मी बना ख़ुशि आहे अहिड़ो प्रोग्राम थियो त तव्हांखे इन्हनि ॻाल्हियुनि खां कंफ्यूज़ कोन थिबो डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब जा दोस्त तव्हां सां हर सहकार करण लाइ गॾु हूंदा बड़ी महिरबानी व्यूअर्स उम्मीद कयां थो इन नंढड़ी कोशिशि तव्हांखे पसंदि आई हूंदी इन उम्मीद सां ख़ुदा हाफ़िज़ मुंहिंजे वीडियो खे शेयर लाज़मी कंदो मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु वरी ॿिए के प्रोग्राम सां तव्हां सां गॾु अल्लाह हाफ़िज़